खान जे कमदार दिल ते बेइज्जती कई। सिधे ऐं सुठे माण्हू सां त इख़्तिलाफ़ जल्द ख़तम थी वेंदा। अना ऐं हिमत वारो शख़्स उहो हूंदो केस तां हथ न खणंदासीं उन सां बि पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तम करे। उन सां इख़्तिलाफ़ ख़तम नथा थी सघनि। त असां लाइ मसइलो पैदा थी वेंदो। इलाही जा शिकार थी विया। सिसी दिल खां धाड़ करे छॾी। पोइ कुझु ॾींहं तो मथां कावड़ ज़रूरु कंदो। अरे उन्हनि बिड़क बि ॿाहिरि कढी। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात ऐं रिव्यू कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त अचण वारी एपिसोड में हिकु ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। उहो छा दोस्तो, पहिरीं ॻाल्हि त मंसूर खान पंहिंजी सुतल क़ौम खे जगाइण जे लाइ बार बार जिदोजहद करे रहियो आहे। पंहिंजी माउ सां बि बार बार सलाह करे रहियो आहे त हीअ सुतल क़ौम आहे, हिनखे जगाइण जे लाइ वॾो वक़्तु लॻंदो ऐं उहा बि सलाह ॾेई रही आहे, हीअं कर पुटु तूं हूं कर। हीअ मतिलबु हू पंहिंजी क़ौम जे लाइ यानी मीडिया जे हिसाब सां सुठा डायलॉग ॿुधाए रहियो आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तो ॿुधाईंदो हलां त गुलपरी खे सम्झाइण जे लाइ गुलपरी जी जेका ससु आहे या मतिलबु ककर जी भेण उनजी माउ आहे उहो सम्झाईंदियूं त टेंशन न कर, तूं हिते सुखी रहंदी, असां तुंहिंजो ख़्यालु कंदियूंसीं। ककर थोरो ॾिंगो आहे पर दिलि जो सुठो आहे। ऐं ॿी तरफ़ ककर वरी ज़िद कयूं वेठो आहे मुराद जे लाइ त उनखे न छॾाईंदासीं, केस खां हथ न खणंदासीं। रहज़न सां ज़िद कयूं वेठो आहे त केरु असांखे रोकींदो ऐं रहज़न चवंदो न, असांजे लाइ मुसीबत पैदा थी वेंदी। यानी हू शाहनवाज़ खान ॾे इशारो करे रहियो आहे रहज़न, लेकिन वरी जेको आहे ककर सम्झंदो त छा सोढल वारनि खे ताक़त आहे या पीरल खे, इन्हनि खां प्रॉब्लम पैदा थींदी, इन्हनि खे छा ताक़त आहे, माना मुंड ई मरोड़े छॾींदुसि। यानी हू ज़िद करे थो ऐं रहज़न जी शइ खे सम्झे थो त शाहनवाज़ खान खे मूं वाइदो ॾिनो आहे, अगरि मूं केस खां हथ न खयो त हू असांखे दुफ़ कराए छॾींदो ऐं हू सोढल खे वाइदो ॾिनो वेठो आहे शाहनवाज़ खान। ऐं इन जे करे रहज़न ककर खे ॾाढो सम्झाईंदो, लेकिन ककर कोन मुड़ंदो। ॿी तरफ़ सुतल क़ौम खे जगाइण जे लाइ मंसूर खान पंहिंजी जिदोजहद जारी रखे थो।